अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान एहसान नारेजो अॼु जे ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। पाकिस्तान में कोरोना जे कमांड एंड कंट्रोल सेंटर जी रिपोर्ट जी मुताबिक़ पाकिस्तान में कन्फर्म केसनि जो अंगु 15,299 थी वियो आहे, जॾहिं त फ़ौतगियूं 335 थियूं आहिनि ऐं सिहतयाब थींदड़नि जो अंगु 3,425 आहे। ॿिए तरफ़ पंजाब में 5,827 केस, सिंध में 5,695, खैबर पख्तूनख्वा 2,160, गिलगित बल्तिस्तान 330, आज़ाद कश्मीर 65, इस्लामाबाद 297 ताईं पहुची वियो आहे। जॾहिं त पूरी दुनिया में कन्फर्म मरीज़नि जो अंगु 61,63,388, जॾहिं त जान जी बाज़ी हाराईंदड़नि जो तइदादु 2,19,349 ऐं सिहतयाब थींदड़नि जो अंगु 9,75,927 आहे। अहमदपुर मां नादिर हुसैन नारेजो जी रिपोर्ट मुताबिक़ किंगरीअ जे सदर जी भटियूं वारे इलाइक़े जी रहवासण 18 वरियनि जी नौजवान नारी शाहिदा गंबट जे नौजवान अल्ताफ़ सां अदालती प्यार जो परणो करे छॾियो आहे। जोड़े खे माइटनि खां क़त्ल जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। प्रेमी जोड़े जो चवणु आहे त बाअसर माइटनि अलीगुल ज़मीर साईं रखियो ऐं सिकंदर तरफ़ां मारण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। हुननि SSP खैरपुर खां तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो आहे। कंदरा मां अब्दुर्रहमान अंसारी जी रिपोर्ट मुताबिक़ कंदरा जे भरिसां ॻोठ दारावाण में हाई कोर्ट सखर जे हुकुम जे बावजूदि बिजली बहाल न थी सघी। ॻोठाणा सरापा एहतजाज। रमज़ान अल मुबारक जे महीने में रिश्वतखोर लाइन सुप्रीडेंट इम्तियाज़ नूनारी रिश्वत घुरी रहियो आहे, जॾहिं त SDO खैरपुर अदालत में लिखी ॾिनो हो त असां ॻोठ खे बिजली ॾींदासूं, जॾहिं त रिश्वतखोर लाइन सुप्रीडेंट अॼु बि बिजली लॻाए ॾियण जी रिश्वत घुरी रहियो आहे। ॻोठाणनि अदालत खां इंसाफ़ जी घुर कई आहे। कुंभ मां वहीद अली जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ राणीपुर में क़ौमी शाहराह ते दरादा शरीफ़ लॻ तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में दरादा जे भरिसां जा रहाकू 2 नौजवान आसिफ़ अली बुगटी ऐं साजिद अली कोरेजो फ़ौत थी विया, जिन जा लाश राणीपुर अस्पताल आंदा विया। ज़रूरी कार्रवाईअ खां पोइ लाश वारसनि हवाले कया विया, जॾहिं त वाक़िए जो इतलाह मिलण ते राणीपुर पुलिस मौक़े ते पहुची ट्रालर ड्राइवर शोएब अली अवाण खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नसीराबाद मां गुलशन मंगीअ जी रिपोर्ट मुताबिक़ GSN महाराज तालका नसीराबाद जे अॻवाननि दिलदार अबड़े, असद अबड़े, इमदाद सूमरो, इरशाद एरी ऐं ॿियनि जे क़यादत में गाजी ख्वाड़ रोड खां सचल प्रेस क्लब नसीराबाद ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिं में सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी करण खां पोइ अॻवाननि चयो त वफ़ाक़ तरफ़ां कोरोना ऐं जे लॉकडाउन दौरान ऐलान कयो वियो त लोड शेडिंग न थींदी, पर सेप्को वारनि हुकूमत जे अहिड़े ऐलान खे हवा में उॾाए छॾियो आहे ऐं 16 खां 18 कलाकनि जी लोड शेडिंग कई पई वञे। हुननि जो चवणो त बिजली न हुअण करे रोज़ेदार घरनि में तड़पी रहिया आहिनि। यूनाइटेड पार्टीअ जे सिटी जनरल सेक्रेटरी क़ासिम तुनियूं शहीद भुट्टो जे अॻुवाण मुमताज़ अली कलोड़ो मुतालबो कयो आहे त सेप्को जे अमलदारनि जी कन मेट करे फौरी तौर बिजली बहाल कई वञे, जीअं अवाम जी हालत बहितर थी सघे।